जिले मटियारी जी यूसी फ़कीरनू होथियाणी समेत मटियारी ज़िले के अंदर ताज़नि बरसातुनि खां पोइ घरनि में पाणी निकाल न थियण सबबि मासूम ॿार स्कूली शागिर्द तोड़े औरतूं ऐं मर्द गैस्ट्रो मलेरिया बुखार ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वठिजी विया आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे मटियारी मां CN न्यूज़ जो रिपोर्टर फ़िदा हुसैन सोलंकी। जी फ़िदा हुसैन, छा तफ़सील आहिनि? जीअं त तव्हांखे आगाही ॾींदो हलां त यूनियन काउंसिल फ़कीर नोथियाणी समेत मटियारी ज़िले जे अंदरि 30 यूनियन काउंसिलूं आहिनि, जिन जी अक्सर इलाइक़नि में ताज़नि बरसातुनि खां पोइ घरनि में पाणी बीठल आहे। इन्हनि घरनि मां पाणी निकाल न थियण सबबि मासूम ॿार, स्कूली शागिर्द, तोड़े औरतूं ऐं मर्द गैस्ट्रो मलेरिया बुखार, दस्तनि, उल्टियुनि, चमड़ीअ जे बीमारियुनि, डायरिया ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वठिजी आया आहिनि। हितां जे रहवासियुनि, उस्तादनि अली मोहम्मद कीरी ऐं ॿियनि इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त खंडू रोड स्टाफ, काज़ीआबाद कॉलोनी समेत आसपास जे ॻोठनि में माण्हुनि जा समूरा घर डही पट पइजी विया आहिनि, जॾहिं त चुपाए उमाले फसल पिणु तबाह थी विया आहिनि। तंहिं करे अक्सर मुतासिर थियल खुलियल आसमान हेठि ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि, जिन खे हिन वक़्त ताईं टेंट, खाधो ऐं मेडिकल जूं सहूलियतूं फ़राहम न कयूं वयूं आहिनि, जेके सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। इन्हनि जो वधीक चवणो हो त मुतासिर थियल स्कूली शागिर्द, मासूम ॿार, औरतूं ऐं मर्द जेके हिन वक़्त। महिरबानी फ़िदा हुसैन तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।